IG सिंध गुलाम नबी मेमन जो चवण आहे त कराची अंदर स्ट्रीट क्राइम में 40% घटिताई आई आहे। बहितर पुलिस ऑफिसरन खे मुक़रर कयो वियो आहे। कचे में कैंपस लगाई वयूं आहिनि। कुछ इतला ते कार्रवाई कयूं पई वञनि। IG सिंध धरती टीवी जे रिपोर्टर ज़हीर शेख सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। हिते कराची में जेका स्ट्रीट क्राइम है वो कोई 40% रिडक्शन थी है। जो तव्हांखे मिसाल ॾियां, जनवरी में जो पर डे क्राइम हो वो 254 स्ट्रीट क्राइम पर डे हो। हाणे अलहमदुल्ला जो हिन महीने जो हले पियो 146 क्राइम पर डे है। इहो मतिलबु CPLC ऐं लोकल पुलिस जो जेको आहे फिगर्स आहिनि जेके टैली कंदा आहिनि डेली बेसिस ते। अलहमदुल्ला जेको असांखे सभ खां वॾो सीरियस प्रॉब्लम हो उहो वायलेंस हो कि भई रॉबरी विथ मर्डर, रॉबरी विथ इंजरी। उन में असां कोशिशि कई कि अलहमदुल्ला पुलिस एफर्ट कई, टारगेटेड ऑपरेशंस कया। जीअं त इंटीरियर में मूं तव्हांखे ॿुधायो त उते असां काफ़ी एडवांस कचे में पंहिंजूं कैंप्स लॻाइणु शुरू कयूं आहिनि ऐं उतां असां ऑपरेट करियूं पिया। जीअं असांखे का इंटेलिजेंस मिले थी त जेको आहिनि सो असां उतां ऑपरेट करियूं था। तव्हां हिन जेको लास्ट 16 महीननि में ॾिसो कि 70 डाकू पुलिस जेके आहिनि से मारिया आहिनि ऐं तक़रीबन कोई 130 जे क़रीब डाकू खे इंजर्ड कंडीशन में पकड़ियो आहे। ऐं उनखे अलावा जेके आहिनि से 400+ जेके आहिनि से ॿिया डाकू जेके आहिनि से इंटीरियर में इन्ही चेन डिस्ट्रिक्ट्स में मतिलबु जिते इहो ऑपरेशन असांजो हले पियो इहो पुलिस कार्रवाई कई आहे।